कश्मीर में अॼु पेश आयल वाक़े एसएसपी अमजद शेख जे रवे ख़िलाफ़ कराची में सिविल सोसाइटी पारां एहतजाज कयो पियो वञे। कंदकोट में गुज़िरियल कुझु ॾींहनि खां सिंध मां अगवा थियलनि जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी धरणो जारी हो, जॾहिं त पुलिस पारां अॼु धरणे ते काह करे लठबाज़ी कई वई, जंहिं सबबि 10 खां वधीक मुज़ाहिरीन ज़ख़्मी थी पिया। एसएसपी अमजद शेख इन खां अॻु ज़ोर लॻाए रहियो हो त धरणो हणंदड़नि खे कहिड़ी रीत उथारियो वञे। धरणे ते पुलिस जी काह बाद सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में 3 तलवार ते सिविल सोसाइटी पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे, जिते कंदकोट में धरणो हणंदड़ मुज़ाहिरीन सां एके जो इज़हार ऐं एसएसपी अमजद शेख खे तनक़ीद जो निशानो बणायो पियो वञे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त एहतजाज हर कंहिं जो जमहूरी हक़ आहे, जॾहिं त पुरअमन मुज़ाहिरीन ते पुलिस जो तशद्दुद कंहिं बि सूरत में क़ाबिले क़बूल न आहे। अॻवान नवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पुलिस ताक़त जो मुज़ाहिरो करणु चाहे थी त धाड़ेलनि ख़िलाफ़ छो नथी करे ऐं मग़विन खे छो नथो बाज़ियाब करायो वञे। ॿिए पासे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पिणु धरणनि जो सिलसिलो जारी आहे, जिते मग़विन जी बाज़ियाबी ताईं एहतजाज जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन खां अॻु कराची में 3 तलवार ते सिविल सोसाइटी पारां एहतजाज कयो वियो हो, जंहिं में सिविल सोसाइटी, हिंदू बिरादरी, ईसाई बिरादरी जा माण्हू बि शरीक थिया हुआ। एहतजाजी तहरीक जे नतीजे में हिंदू बिरादरी जे 3 मग़विन खे बाज़ियाब करायो वियो, जॾहिं त सागर कुमार ऐं प्रिया कुमारी समेत ॿियनि मग़विन जी बाज़ियाबी अमल में नाहे अचे सघी। सिंध मां अगवा थियलनि जो अंग तमामु वॾो आहे ऐं बदअमनी ऐं लाक़ानूनियत जो ज़िम्मेवार पुलिस खे ई करार ॾिनो पियो वञे, छो त पुलिस पंहिंजा समूरा वसीला इस्तेमाल करे रही आहे, पर तंहिं बावजूदि मग़वी अगवा थींदा रहिया आहिनि। ऐं राणीपुर वाक़ियो हुजे, कश्मीर जा मग़वी हुजनि या रोज़ानो क़त्ल, फुर ऐं धाड़नि जूं वारदातूं, सिंध जा केतिरा ई इलाइक़ा बदअमनी जे वर चढ़ियल नज़र अचनि था। हुकूमत पारां ऑफिसरनि जी बदिलियुनि ऐं मुक़ररियुनि जो सिलसिलो पिणु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जारी रहियो आहे, पर तंहिं बावजूदि बि पुलिस को बूटो ॿारींदे नज़र नाहे आई। हिन वक़्तु हिकु भेरो ॿीहर ज़बरदस्त एहतजाजी तहरीक शुरू कई वई आहे ऐं पुलिस खे मग़विन खे बाज़ियाब कराइण ऐं बदअमनी ते ज़ाब्ते लाइ उपा वठण समेत सभिनी मुज़ाहिरीन जो एतमाद बहाल करण जी ज़रूरत आहे।